नाज़िम धारूशा भरिसां दबेलो माइनर खे घारो लॻी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरठ टीवी जो रिपोर्टर जुड़ियल मंगी। जुड़ियल इन हवाले सां अपडेट कजो। जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां त अॼु सुबुह ठारूशा भरिसां दरबेलो माइनर जे 35 ऐं आरडी 35 ऐं 40 जे विच वारे हिसे ॻोठ मोलण जे मुक़ाम वटि 5 फुट वेकिरो घारो पइजी वियो आहे, जे सबबि सरसब्ज़ ॻोठ मोलण विलेज जो कणक ऐं मुख़्तलिफ़ भाॼियुनि जो लखे रुपयनि जो फसल जो में जेको आहे सो पाणी काइजी पियो आहे। ॻोठाणनि जे इतलाह ते ठारूशा आपाशी अमलो घारे वारे हंधि पहुची वियो, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त मशीनरी न हुजण सबबि हिन वक़्त ताईं घारो बंदि न थी सघियो आहे। ॻोठाणनि मेरठ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो वज़ीर आला सिंध समेत आपाशीअ जे आला इख़्तियारनि खां मुतालबो आहे त फौरी तौर ते हेवी मशीनरी घुराए पियल घारे खे बंदि कयो वञे त जीअं ॻोठ समेत आबादगारनि खे वधीक नुक़सान खां बचाए सघिजे। जी जुड़ियल अवां जी महिरबानी।